लतीफ़ इब्राहिम साहब ऐं आबिद महमूद आरई साहब पाण कानूनदान आहिनि। लतीफ़ साहब, आबिद साहब, आप दोनों का बहुत शुक्रिया, आपने हमें वक्त दिया। आबिद भाई, मैं आपसे शुरुआत करना चाहूँगा। साइबर लॉज़ का हम जिक्र करते हैं और हमारी सोसाइटी में काफ़ी लोगों को इन कानून के मुताबिक कोई ख़ास, मैं कहूँगा, जानकारी है नहीं, बल्कि जो हमारी मेजॉरिटी है उसको पता ही नहीं है। तो सबसे पहले तो हमें ये बताएं कि साइबर लॉज़ हम कहते किस चीज़ को हैं, किस बला का नाम है, और कौन कौन सी ऐसी एक्टिविटीज़ हैं जो कि साइबर क्राइम्स में फॉल होती हैं। इरफान साहब, असल में पाकिस्तान में इस वक्त जो गवर्न कर रहा है इस पूरे एक्ट को, जिस एक्ट का नाम है पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक क्राइम्स एक्ट, जिसे पीका भी बोला जाता है। पीका बोला जाता है। ये रिलेटेड है साइबर लॉ से कि कोई भी साइबर के अंदर कोई शख्स, फेसबुक है, व्हाट्सएप है, इंस्टाग्राम है, कोई भी इससे रिलेटेड जो भी इंफॉर्मेशन है, डिजिटल ज़राए जो है इंफॉर्मेशन के, उसके थ्रू कोई भी क्राइम करता है वो इसके अंदर फॉल करता है। पाकिस्तान में इस वक्त जो है 2016 का पीका एक्ट है, अमेंडमेंट्स के साथ वो इस वक्त नाफिजुल अमल है। अच्छा, इसकी कोई ख़ास अदालतें हैं? जिस तरह हम देखते हैं जितने भी स्पेशल लॉज हैं उनकी स्पेशल कोर्ट्स बनी हुई हैं, स्पेशल उनकी प्रोसीडिंग्स होती हैं। तो आजकल तो साइबर लॉज के चर्चे भी बहुत ज़्यादा हैं, ख़ास तौर पे जिस दिन से हुक्मरानों के ख़िलाफ़ डिजिटल दहशतगर्दी जिसे कहा जा रहा है, इस किस्म की एक्टिविटीज़ होती हैं, तो इनकी क्या स्पेशल कोर्ट्स भी हैं? इनकी असल में स्पेशल कोर्ट्स हैं। फेडरल ने कंसल्ट करके जो सूबे का हाई कोर्ट के चीफ जस्टिस होते हैं उनके थ्रू इधर स्पेशल कोर्ट्स बनी हुई हैं। हर डिस्ट्रिक्ट के अंदर एक स्पेशल मजिस्ट्रेट है। जैसे कराची के अंदर JM1 जितने हैं वो सारे इसके स्पेशल मजिस्ट्रेट्स हैं जो इनके ट्रायल को प्रोसीड करते हैं। सही। अच्छा, उसके अलावा मैंने स्टार्टिंग में आपसे पूछा कि कौन सी एक्टिविटीज़ हैं जो कि साइबर क्राइम्स में फाल होती हैं। हमें तो पता ही नहीं होता, अनजाने में ऐसे काम कर जाते हैं जो बाद में सरदर्द बन जाते हैं हमारे लिए। कोई भी फॉल्स इन्फॉर्मेशन जनरेट करके आप उसको सोशल मीडिया पे या किसी भी थ्रू जो डिजिटल नेटवर्क्स हैं उस पर अगर आप उसको सर्कुलेट कर देते हैं, फॉल्स इन्फॉर्मेशन है डिफेम करने के लिए, या कोई भी आजकल वीडियोस आती हैं हम उसको आगे फॉरवर्ड कर देते हैं, किसी की भी परमिशन के बगैर उसकी सेंसिटिव या प्राइवेट इन्फॉर्मेशन उसको भी अगर आप वायरल कर देते हैं या किसी को भेज देते हैं, इसके अंदर ट्रांसमिट भी करते हैं, तो आप साइबर लॉज की वायलेशन करते हैं। चलिए इस पे भी आएंगे मज़ीद। लतीफ़ साहब से जान लेते हैं। लतीफ़, तव्हां त इन में विक्टिम भी आहियो, मां चवंदुसि तव्हां सां जेको रिसेंटली इशू थियो। हाणे जेकॾहिं छो तव्हांजो वरी अमली तौरु तजुर्बो बि हिन में आहे ऐं तव्हां एज़ अ वकील हिकिड़ी केस जी पैरवी करणु अलॻि मामिलो आहे, पर पर्सनल तौर ते वरी हिकिड़े केस जी पैरवी करणु इहो हिकिड़ो डिफरेंट मामिलो हूंदो आहे। सो हिकु त तव्हां पंहिंजो तजुर्बो बि हिन में शेयर कजो। ॿियो इहो त असां जेके व्यूअर्स आहिनि या जेके अहिड़ी सूरत हाल खे मुंहुं ॾियनि पिया, असां वटि इहा शइ आम जाम थी वई आहे त असां कंहिंजे बि नाले सां फेसबुक ते ID ठाहे वठूं था ऐं पोइ असां जेके रिलेटिव्स आहिनि, जेके फ्रेंड्स आहिनि, उन्हनि खां पैसा उधारा वठी खाई बि वञूं था, ॿिए जे नाले ते फ्रॉड बि कयूं था, या वरी असां अहिड़ियूं हरकतूं कयूं था जंहिंसां असुलु जेको माण्हू आहे उहो डिफेम थिए थो, डिप्रेस थिए थो, मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार थिए थो। तो जेकॾहिं कंहिंजे बि ख़िलाफ़ु का फेक ID ठहे थी त जेको विक्टिम आहे, मुतासिर आहे, उनखे छा करणु खपे? वॾी महिरबानी इरफान। सभ खां पहिरियां त विक्टिम खे कंहिं बि सूरत में पंहिंजे ख़िलाफ़ु थियल उन एक्टिविटी ते ख़ामोश न विहणु खपे। उहो विक्टिम, मां बिलख़ुसूस इन में मां पंहिंजी भेनरुनि खे इहा आगाही ॾींदुसि त असां वटि हींअर डिजिटल जेका मीडिया आहे, कनेक्टिविटी आहे, व्हाट्सअप थी वियो, उन ते इलाही असांजूं जेके नियाणियूं आहिनि उहे ऑनलाइन बिज़नेस कनि थियूं। इवन जेके ॻोठनि में छोकिरियूं आहिनि उहे पंहिंजे हथ जा जेके वर्क आहिनि उहे रेलियूं थियूं, एप्लिक जा कपिड़ा थिया, टुक जा जेके चइबो आहे, या भर्त जा ॿिया कपिड़ा थिया, उहे ठाहे जेके आहिनि उहे ऑनलाइन हू पंहिंजा पेज ठाहे, अहिड़ियूं जेके औरतूं आहिनि या जेके पंहिंजो व्लॉगिंग कनि थियूं, उहे घणियूं मुतासिर थियनि थियूं। सभ खां पहिरियां त तव्हांखे इहो सम्झणु खपे त जेको अटैम्प्ट तव्हां ते थियो आहे, तव्हांजी फेक ID ठही आहे, तव्हांखे व्हाट्सअप ज़रिए हिरासत कयो थो वञे, ब्लैकमेल कयो थो वञे, त तव्हां विक्टिम आहियो। त कॾहिं बि विक्टिम ब्लेमिंग वारे ख़ौफ़ में अची तव्हां जेको आहे न उन तां दस्तबरदार न थियो त भई असांखे सोसाइटी छा चवंदी, असांखे मुआशिरो छा चवंदो। न, बिल्कुलु न। कानून आहिनि ऐं तव्हांखे सरेंडर करणु बिल्कुलु न खपे। जॾहिं मुंहिंजी ID ठही मुंहिंजे नाले सां, त मां बि जेको आहे सो ख़ामोश न रहियुसि, मां उनखे फॉलो कयो ऐं उनखे कैफ़र किरदार ताईं मां पहुचायो पंहिंजो अक्यूज़ खे, ऐं पंहिंजे केस खे मां मुकमल तरीक़े सां फॉलो कयो। त कॾहिं बि ख़ामोश न विहणु खपे। तव्हां त हाणे वकील आहियो, काफ़ी सारी शयूं जेके आहिनि उहे तव्हां सम्झो था।